ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। घोटकी भरिसां 20 सेक्शन थाणे जी हद फीडर वा पुल वटि फायरिंग में चाचड़ बिरादरीअ जूं 2 औरतूं क़तल थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवं सां शेयर कयूं पिया। घोटकी भरिसां 20 सेक्शन थाणे जी हद फीडर वा पुल वटां फायरिंग में चाचड़ बिरादरीअ जूं 2 औरतूं क़तल थियूं आहिनि। फायरिंग में क़तल थियल सुञाणप शाज़िया ऐं मंज़ूरा चाचड़ तौरु सुञाणप थी आहे। ॿुधायो पियो वञे त असांजी कंहिं सां बि का ज़ाती दुश्मनी न आहे। फायरिंग में औरतूं असांजो क़तल कई वियूं आहिनि, अहिड़ो बयान संदसि वारसनि पारां ॾिनो वियो आहे। घोटकी भरिसां 20 सेक्शन थाणे जी हद फीडर वा पुल वटां फायरिंग में 2 औरतुनि शाज़िया ऐं मंज़ूरा चाचड़ खे क़तल कयो वियो आहे। ॿिए पासे हुननि जेके लाश आहिनि सिविल अस्पताल घोटकी मुंतक़िल कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ मां असां शेयर कयूं पिया। घोटकी भरिसां 20 सेक्शन थाणे जी हद फीडर वा पुल वटां फायरिंग में चाचड़ बिरादरी जूं 2 औरतूं क़तल थियूं आहिनि।